वेलकम बैक नाज़रीन. असांजी जेका ख़ुसूसी ट्रांसमिशन आहे बुलेटिन खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर असां तव्हां भलीकार चऊं था. नाज़रीन, असां सां गॾु ब्रेक में वञण खां पहिरियों बाबर रियाज़ साहब हुया, पर उन्हनि खे वरी का मसरूफ़ियत हुई. हाणे असां सां स्टूडियो में ज़फ़र लाली साहब ऐं गुलमोहर जखरणी साहब आहिनि. असां जितो छॾीसीं पंहिंजी गुफ़्तगू उतो ई असां उन्हनि खे अॻिते खणी था हलूं. जखरणी साहब, जेका सूरत हाल हींअर आहे उन में ताज़ा अपडेट्स आयूं आहिनि त इमरान ख़ान साहब उन बि शिकायत ऐं शिकवनि जी ॻाल्हि हाणे उन ते अची वियो आहे त मैसेज मोकिलियो हुयो जावेद हाशमी साहब खे त हीउ जेको लॉन्ग मार्च आहे इहो तव्हांजे असांजो गॾियल विज़न हुयो उन जी बैकड्रॉप में थी रहियो आहे. तव्हां छो नाराज़ आहियो, छो छॾे विया आहियो, जंहिंजो जवाबु उन्हनि खे न मिलियो आहे. ऐं तहरीक इंसाफ़ जो हिकिड़ो वफ़्तु आहे जेको अॻुवाणी करे रहियो आहे, जंहिं वफ़्त जी आरिफ अलवी साहब, ऐं हाणे ॾिसूं त हू उनखे राज़ी करण में कामयाबु वञनि था नथा वञनि. पर तव्हां छा था सम्झो त हिन टाइम ते इहो केतिरो डैमेजिंग थी सघे थो, केतिरो जेको आहे हिन जो असरु पई सघे थो तहरीक इंसाफ़ जी लॉन्ग मार्च ते? साईं, जावेद हाशमी साहब तहरीक इंसाफ़ जो मां सम्झो हुनजो जेको तनज़ीमी सेटअप आहे उनमें प्रेसिडेंट आहे ऐं इमरान ख़ान चेयरमैन आहे, त ज़ाहिर आहे उनखे इम्पॉर्टेंट जाइ ते रखियो वियो आहे. हूअं बि तमामु हिकिड़ो सीनियर सियासी माण्हू आहे, जंहिं बि जाइ ते रहियो आहे हुनजो हिकिड़ो रोल रहियो आहे. नून लीग में रहियो उते बि हुनजो इम्पॉर्टेंट रोल हो. ऐं जॾहिं मियां साहिबु हिते पंहिंजा मामला कहिड़े बि नमूने सां करे ॿाहिरि जिते हलियो वियो तॾहिं बि हिते हो ऐं काफ़ी हिन सफ़र बि कयो, जेल बि काटियो. तंहिं करे उनजो हिकिड़ो रोल त आहे. ऐं हाणे उहा आहे त हुनजो इंटरनल हुनजो पंहिंजे पार्टी जो मसइलो आहे, पर जेके सुबुह खां ॻाल्हियूं ट्रेवल कनि थियूं उन मुताबिक़ त इहे शयूं नज़र अचनि थियूं. त कल्ह जेको प्राइम मिनिस्टर ख़िताबु कयो आहे उन में हुन जुडिशल कमीशन ठाहिण जो ऐलान कयो, जेको तहरीक इंसाफ़ जो अॻु में डिमांड हो त हिकिड़ी जुडिशल कमीशन ठहे जेका इन जी इंक्वायरी करे, जेका रिगिंग थिए देरी न मुताबिक़. ऐं इहो सभु ॿुधण में आयो आहे त जावेद हाशमी साहब इहा ॻाल्हि कई आहे त जॾहिं जेको असांजो मुतालबो हो, मेन मुतालबो हो, त उन ते जॾहिं आया आहिनि त असांखे हाणे उनजे लाइ ॻाल्हाइणु खपे, हर उन लाइ ज़िद न करणु खपे. मथां हीउ सिस्टम डीरेल थी वञे, उन करे को मार्शल आहे या ॿियो को अहिड़े क़िस्म जी का शइ अचे मां असां एज़ ए पॉलिटिकल वर्कर मां इन में शरीक न थींदुसि. हाणे उन्हनि जो वफ़द वियो आहे जेको तव्हां ॿुधायो लेटेस्ट जेका न्यूज़ आहे, ऐं मां सम्झां थो त उहे त वधीक उहे बहितर सम्झनि था, ॻाल्हियूं कंदा. पर मां सम्झां उनजे न अचण सां लाज़मी उन ते जेका बि हुनजो हिननि जो मार्च आहे या उनजे कंहिं हद ताईं उहो इफेक्टिव थींदो. साईं, इहा ॻाल्हि ॿुधायो त इमरान ख़ान साहिबु छो भला हर वक़्तु अहिड़ा बयान ॾिए थो जीअं हाणे टेक्नोक्रेट्स जी हुकूमत ऐं विच में सेटअप? त मुंहिंजो ख़्यालु आहे त हाशमी साहब खे जेको एतिराज़ु आहे उहो इन ॻाल्हि ते आहे त भई तव्हां जमहूरी सेटअप जी ॻाल्हि कयो, जमहूरियत जे करे हुन जेल बि काटियो, हुन चयो जमहूरियत जो साथ ॾियण लाइ मां इमरान ख़ान साहब जी पार्टी सां गॾु आहियां. पर हाणे जॾहिं टेक्नोक्रेट्स ऐं हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं थियनि त पोइ उहो चए थो त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, इहा हिन वक़्तु इहा ॻाल्हि छो थी कई वञे. इमरान ख़ान साहब बि उन जी वज़ाहत थो करे त न असां जमहूरियत सां गॾु आहियूं ऐं मार्शल लॉ जी जेका असां हिमायत नथा कयूं. त तव्हां छा था सम्झो त इहो जेन्युन इन ते ई मसइलो हूंदो या कुझु ॿियो हिन में लीडरशिप जो बि प्रॉब्लम आहे या ताहिरुल क़ादरी साहिब जो शामिलु थियणु या ॿियो हिन जा अवामिल थी सघनि? सही ॾिसो न, हिन में काफ़ी शयूं आहिनि. हिकु त मिसाल ताहिरुल क़ादरी साहिब जो जेको इनकलाब मार्च आहे उहो हिन वक़्तु कंहिंखे सम्झ में नथो अचे त कहिड़े क़िस्म जो इनकलाब आणणु चाहे थो, उनजो कहिड़ो रस्तो वठंदो, कहिड़े नमूने हू चए थो त बसि बिल्कुलु हुकूमत जो त मां 5 मिंटनि में चाहियां त हुकूमत खे ख़तमु करे सघां थो. जेके आम मीडिया में जीअं तव्हां ॿुधो था असां बि ॿुधूं था, जेके एज़ ए पॉलिटिकल वर्कर असांजे सम्झ खां भला तरह हो कहिड़े नमूने सां हुकूमत खे ख़तमु करे थो. अगरि हुकूमत ख़तमु बि थिए फ़र्ज़ु कयो हिकिड़े लाइ, उनखां पोइ छा थींदो? छा अहिड़ो त न आहे त वञी को उन तख़्त ते ताहिरुल क़ादरी साहिब खे विहारींदा ऐं उन लाइ ॿिए मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलनि पियूं थियूं. तंहिं करे इमरान ख़ान जो उन सां मिलाप बि यकीनन उनजे पार्टी जे अंदरि हिकिड़ो डिस्कस तलब मामिलो आहे, उनजे में इख़्तिलाफ़ात भी थी सकते था. अच्छा ज़फ़र अली साहब, अब अगर हम थोड़ा सा कल के प्राइम मिनिस्टर के कौम से खिताब को अगर हम थोड़ा उस पर रोशनी डालें, उसमें एक अहम बात उन्होंने की है और जो कि मेरा ख्याल है कि वाकई अहम है कि मीडिया का जो रोल है, और उन्होंने मीडिया को एक लिहाज से बहुत प्यार से बहुत तरीके से खबरदार किया है कि आप जो है नेशनल इंटरेस्ट को सामने रखें. तो आपकी क्या टेक है इस पर, आप क्या कहेंगे? देखिए, उन्होंने कहा कि हम जमहूरियत के लिए
لڑ رہے ہیں. کون؟ نواز شریف. اور جمہوریت کے لیے اس طریقے سے وہ لڑ رہے تھے کہ کنٹینرز بنا کے آدمی کا فریڈم آف سپیچ کو، موومنٹ کو ختم کر دیا. یہ ہے ان کی تجربہ. اب وہ کہتے ہیں میڈیا کو کہ خبردار ہو جاؤ، خبردار ہو جاؤ میڈیا کو. اس کے معنی اگر آپ ہم جو کہہ رہے ہیں ہمارے طرف یا آپ ٹھیک طریقے سے کامنٹری نہ کریں تو آپ کو گورنمنٹ ایڈورس نہیں مل جائیں گے. یہی ہو رہا ہے جو ایک دفعہ زرداری صاحب نے بھی کیا تھا جو کے ساتھ، اور ادھر بھی ہوا تھا. جی میں یہ میڈیا والے دیکھیے، انگلش پریس جو ہے وہ تو آپ چھوڑیں. جتنے لوگ انگلش پریس کے ایڈیٹرز اور یہ وہ ہیں، وہ چاہتے ہیں، ان کا تو ایک ویسٹڈ انٹرسٹ ہے، ان کا تنخواہ آتا ہے کہ اس قسم کی پھپڑی جمہوریت، شام ڈیموکریسی چلے، اس لیے کہ پھر وہ لکھ سکتے ہیں، پبلش کر سکتے ہیں، اخباریں چل سکتے ہیں. انگلش میڈیا کو میں نہیں سمجھتا ہمارے میڈیا کے پاس وہ واقع وہ گٹس ہیں. اچھا. جو دیکھیے سب لوگ یہ لگتا ہے لکھ رہے ہیں انگلش پریس میں کہ چلنا چاہیے. بھائی اگر تم یہ سسٹم کو چلانا چاہتے ہو تو تھوڑا غریب سے جا کے پوچھو وہ کیا کہتا ہے سسٹم کے بارے میں. اگر وہ کہتا ہے ہاں ایسے ہی چلنا چاہیے تو ٹھیک ہے، میں مان جاتا ہوں. مگر وہ نہیں کہتا ہے، وہ کہتا ہے مجھے کچھ نہیں، میں مر رہا ہوں، نہ گھر، نہ روٹی، نہ کپڑا، نہ مکان، نہ ایجوکیشن، نہ ہیلتھ، نہ کچھ نہیں ہے، خدا کے لیے بدلو. وہ تو چیخ رہا ہے. میں سمجھ نہیں سکتا ہوں یہ کیا کہہ رہے ہیں. رسپانسبلٹی، رسپانسبل فار واٹ؟ سسٹم. اس میں ایک آپ کی بات آپ کا ایک آپ کی رائے ہے، کیونکہ میں بھی کافی انگلش جرنلزم سے میرا بھی تعلق رہا ہے. ہم نے یہ دیکھا ہے کہ اس میں ریئل ایشوز تو آ رہے ہیں سامنے، عوامی مسئلے آ رہے ہیں، بنیادی مسئلے تو رپورٹ کر رہا ہے انگلش میڈیا. تو پھر آپ کی یہ جو شکایت ہے کہ وہ نہیں اس پھر یہ سسٹم کو کیوں جب رپورٹ کر رہے ہیں؟ آپ نے صحیح کہا، دے رپورٹ اٹ، اور صحیح کہتے ہیں کچھ نہیں ہو رہا ہے، اور صحیح کہتے ہیں رانگز پوائنٹ آؤٹ کر رہے ہیں. تو پھر یہ سسٹم ان لوگ کو کیوں سپورٹ کر رہے ہو کہ یہ ایسے ہی چلنا چاہیے؟ اس لیے کہ ہمیں پتہ ہے اس کے بعد کون آئے گا. اگر زرداری نہیں آیا تو کوئی اور آ جائے گا. 19-20 کا فرق ہے ان میں. لیکن متبادل جو ہے وہ میڈیا تو ڈیسائیڈ نہیں کر سکتا یا اپنا اوپینین نہیں دے سکتا کہ اگر یہ سسٹم نہ ہو کوئی اور سسٹم ہو تو وہ میڈیا کیسے ڈٹرمن کرے گا؟ میڈیا تو یہ کہہ سکتا ہے کہ یہ سسٹم چل نہیں رہی ہے، یہ لوگ رسپانسبل ہیں اور ان کا آنا مناسب نہیں ہے، چینج نہیں آئے گا سسٹم پہ، یہ تو کہہ سکتا ہے. مگر اگر یہی کہے تو یہ کہتا ہے تم رسپانسبل ہو. صحیح. بقول نواز شریف کے. دیکھیں میرے خیال سے میاں صاحب کا جو اشارہ ہے، اور ایک چیز جو 2 دن پہلے ڈیولپمنٹ ہوئی ہے کہ پیمرا ریگولیٹری لاز بھی سامنے لائے گئے تھے، جس میں UAVs جو ہوتے ہیں، جو ڈرون کیمراز ہوتے ہیں، ان پر بھی پابندی جو ہے وہ عائد کی گئی ہے تاکہ جو ہے وہ جو ہے کوریج ویسی نہ ہو سکے. اب صورتحال یہ ہے کہ میڈیا جو ہے DSNG کلچر جب سے آ گیا ہے، اور وہ ہمارے گیسٹ بیٹھے ہوئے تھے، انہوں نے کہا جی یہ دیکھیں 2 گھنٹے 3 گھنٹے ان کی تقریریں چل رہی ہیں، وہ تو ایسے لگ رہا ہے جیسے جلسے کی کوریج ہو رہی ہے. تو کیا میڈیا کو رسپانسبل ہونا پڑے گا کہ اتنی لانگ جو ہے وہ پوری کیمپین دکھاتے ہیں؟ میڈیا کا کام ہے رپورٹ کرنا، لیکن ایئر ٹائم جو ہوتا ہے آپ کیا سمجھتے ہیں کہ اس میں یہ نواز شریف صاحب کا اشارہ اس طرف تھا کہ یہ چینلز جو ہیں وہ لائیو کو اب تھوڑا سا محدود کر دیں؟ میرے خیال میں میڈیا ایسے آدمی ہیں میڈیا کو کنٹرول کر رہے ہیں جو چاہتے ہیں ایک آدمی کو کوریج دیں تو دینے دے. وہ فریڈم آف سپیچ میں ہی ہے نا، فریڈم ہے. اگر ایک میڈیا ایک سبجیکٹ دکھانا چاہتی ہے، کیا آپ کہیں گے مت دکھاؤ؟ آپ کہیں گے کرکٹ مت دکھاؤ 24 گھنٹے، سب چیز دکھاؤ، آل سپورٹس دکھاؤ؟ تو یہ ایسا نہیں ہوتا ہے. کہنے کی بات یہ ہے کہ ان کو بھی فریڈم آف ایکشن ہے. اگر وہ کور کرنا چاہتے ہیں اس کی اسپیچ، لیٹ دیم کور اٹ. اگر وہ پرائم منسٹر کا کور کرنا چاہتے ہیں، لیٹ دیم کور اٹ. آپ کیسے کہیں گے کہ ان کا نہ کریں میرا کریں یا ایکول ٹائم دیں؟ آپ کون ہوتے ہیں کہنے کے لیے نا ٹرو ڈیموکریسی؟ مگر ان کے پاس ٹرو ڈیموکریسی ہے ہی نہیں. صحیح. آئی تھنک بڑا ہمبل ایک سبمیشن کی ہے پرائم منسٹر نے کہ تھوڑا سا آپ بھی دیکھ لیں جی، آپ ون سائیڈڈ نہ جائیں، کیمپینرز نہ بنیں. دیکھیں میڈیا کا کام ہے جو کیمرے کی آنکھ جو دکھاتی ہے، وہ جو ڈیولپمنٹ ہے، ہیپننگ جو چیز ہو رہی ہے، تو ظاہر ہے وہ تو میڈیا دکھائے گا. تو خیر وہ ان کا ایک فیئر بھی ہو سکتا ہے کہ جو ان کو نظر آ رہا ہے کہ جی یہ اتنا زیادہ جو کوریج آ رہی ہے، اور وہ جو لاہور کا جو انسیڈنٹ ہے اس نے ہر کیمرہ کی آنکھ نے سب چیز دکھائی ہے. دیکھیے آپ جو ہیں یہ انٹرویو کو کنٹرول کر رہے ہیں. اگر آپ کے سوال کے ہم جواب دیتے ہیں نا، اگر آپ ایک چیز پہ فوکس کرنا چاہتے ہیں تو وہ ہمارا قصور تو نہیں ہے کہ ہم
उसके आप फोकस करना चाहते हैं मिसाल के तौर पे कि ये ताहिर उल कादरी के लोग जो मारे गए थे ये कैसे मारे गए, अच्छा था कि नहीं, अब मैं क्या जवाब दूंगा उसका? मैं कहूंगा कि बहुत बुरा था, मैं कहूंगा कि गलत हुआ ना। अगर आप कहेंगे कि ताहिर उल कादरी के डेमोक्रेट प्लान ऑफ एक्शन बताएं, मैं कहूंगा मैं देख नहीं रहा हूँ प्लान ऑफ एक्शन, आई को डिस्टिंक्टली नहीं देख रहा हूँ, इनकलाब देख रहा हूँ और कुछ नहीं देख रहा हूँ। तो आप मुझे गाइड कर रहे हैं ना, तो आपको ये कंट्रोल करना चाहते हैं। सही। अच्छा ज़फ़र लाहिर साहब, एक ब्रेक का वक्त आ गया। नाज़रीन ब्रेक वठो, वापस अचूं था ऐं कंटिन्यू कयूं था पंहिंजी ट्रांसमिशन। वेलकम बैक नाज़रीन। जी ब्रेक में वञण खां पहिरियों असां जेके ॻाल्हि कई रोल ऑफ मीडिया ते, नवाज़ शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर कल्ह जेके पंहिंजो क़ौम खे ख़िताब कयो उन में काफ़ी शयूं उन ॻाल्हायूं। मां तव्हां थोरो इन ते ॻाल्हाईंदुसि त हुन जेके ॻाल्हियूं ॻाल्हायूं, जेके चवंदा न त जेको कारनामा हुकूमत जा गुज़िरियल 15 महीननि जे अंदरि, उन में उन्हनि चयो त बादशाह डैम ठाहियूं था, 5400 मेगावाट उन मां बिजली पैदा थींदी। उन चयो त यूथ लोन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि इहो बि ॿुधायो त असां जेके पॉवर्टी एलिवेशन जे हवाले सां कयूं था, 40 बिलियन खां 118 बिलियन ताईं जेको आहे उहो खणी विया, जेको इहो लोन जी जेका आहे लिमिट, मुख़्तलिफ़ शयूं उन्हनि ॻाल्हायूं उन में प्रोजेक्ट्स वग़ैरह। पर बिजली जो बहरान जेको आहे उहो त पंहिंजी जाइ ते आहे। पीपल्स पार्टी जी जेका गवर्नमेंट हुई उन पंहिंजे हिसाब सां तमामु घणो जेको कोशिशि कई, इश्तिहार लॻनि पिया। इमरान ख़ान साहब इहा बि ॻाल्हि कनि पिया त नवाज़ शरीफ साहब जो ये गिनवार हैं उससे ज़्यादा तो उस पर वो इश्तिहारों पे पैसे जो है वो खर्च हुए। त बीइंग ऑपोजिशन तव्हांजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी न आहे त तव्हां हिन ते पब्लिक अकाउंट कमेटी में को सवाल उथारियो एज अ पार्टी ऑपोजिशन में, त भई ये पैसे जो है वो कहाँ से आ रहे हैं। इहो इन ते थोरो मां न बिल्कुलु असां उहो त कंदा आहियूं एज़ ए अपोजिशन। असां कयूं था भई हे त हिकिड़ो बहरानी कैफ़ियत मुल्क में पैदा थियो आहे, उन में असां जहिड़े नमूने सां हिकिड़ो रोल प्ले कयूं था त इहो कहिड़े नमूने सां टरी वञे या ॻाल्हियूं ॿोलियूं थियनि। पर उन सां गॾोगॾु असां इहो बि ज़रूरु चऊं था त मियां साहब जेके बि वाइदा कया माण्हुनि सां उन्हनि ते पूरो न लही सघियो। उन करे हुननि एक्सिस में ॻाल्हियूं कयूं। पाण या संदसि भाउ शहबाज़ शरीफ़ उहे जेके तव्हांजे टीवी चैनलनि में हुनजा उन वक़्त जी जेका ॾेखारींदा आहिनि, उन्हनि चयो त असां एनर्जी क्राइसिस जेको 2 महीननि में हल करे छॾींदासीं, अगरि मां न करे आहियां त मुंहिंजो नालो बदिलाए छॾियो। त उन करे माण्हू इन करे तमामु घणो बेचैन आहिनि या उन जे उहो तमामु अञा वधीक अॻे खां बि वधीक ख़राबु थियो आहे ऐं ॿियो को खादर ख्वाह को रिज़ल्ट उहो न ॾेई सघिया आहिनि। हे उहे पुराणा प्रोजेक्ट्स जेके असांजे वक़्त में हुया उहो हलिया पिया, उन्हनि जो इफ़्तिताह करे पियो, इहो माण्हू हर को सम्झे थो। ऐं उन खां अलावा गुड गवर्नेंस जी का पोज़ीशन उहा सभु साम्हूं आहे। हिननि जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेको यानी जेके डूएबल न हुया, अहिड़े नमूने सां ॻाल्हियूं कयूं जंहिं करे माण्हुनि में शिदत आहे। उहा असां बिल्कुलु कंदा आहियूं, असेंबली जे फ्लोर ते बि कंदा आहियूं या उन में हर फोरम ते उन ते ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं। तंहिं करे हिन वक़्तु जेकॾहिं असां हे जेको सिचुएशन जेको डेवलप थियो आहे मुल्क जे अंदरि, हिकिड़ी बहरानी कैफ़ियत आहे ख़ासि करे इमरान ख़ान जो या ताहिर उल कादरी जो, इन जो मां पहिरियों ई चयो त असां इहो मतिलबु कोन्हे त हिननि जा जेके बि कारनामा आहिनि या हे न करे सघिया आहिनि या हिन जा अमाल जहिड़े नमूने सां आहिनि, उन में त असां बिल्कुलु पब्लिक जे साम्हूं खणी वेंदा आहियूं। एज़ ए पॉलिटिकल पार्टी असांजो उहो असांजे मथां फ़र्ज़ु बणिजे थो। या जहिड़े नमूने सां हिन मामले खे उन्हनि टेकल कयो आहे जेको पहिरियों उन ते डिस्कस थियो आहे त हिकिड़ो बैरियर्स जो मसइलो हो ताहिर उल कादरी जो, इहो कहिड़ो वॾो इशू हो जंहिंजे करे 16 माण्हू मारे छॾणु ऐं तक़रीबन 100 जे लॻभॻि माण्हू ज़ख़्मी करणु, इहा कहिड़ी गुड गवर्नेंस आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आई त इन सॼे मामले में हिकिड़ी प्रोडक्ट त मार्केट में आई गुलूबर जे नाले सां, त उहो हिकिड़ी टर्म जेका आहे अॼुकल्ह असां वटि जॾहिं इशूज़ थींदा आहिनि मुल्क में, पोइ मुख़्तलिफ़ कॾहिं आटा कॾहिं फाटा कॾहिं कुझु टर्म्स अची वेंदियूं न मार्केट में। हाणे जेको आहे ग्लूबर्ट हिकिड़ी टर्म आहे ऐं ग्लूबर्ट जेको आहे उनखे एड्रेस बि कयो आहे इमरान ख़ान साहब ऐं ताहिर उल कादरी साहब, त हिनखे छॾियो न करे वियो आहे त वरी हिकिड़ो इंतशार वारी जेका आहे उहा कैफ़ियत ऐं फिज़ा अचे। साईं ज़फ़र अली साहब असां हिकिड़ो सवाल कयूं था। जी ज़फ़र साहब, अभी जो सूरत हाल जो है कुछ घंटे रह गए हैं 14 अगस्त में, और आप क्या समझते हैं इन घंटों के अंदर कोई मिरेकुलस किस्म की कोई चीज़ हो सकती है, कोई एक सरप्राइज़ या एक अपसेट हो सकता है,
یا ایک آپ ایک کیئرفل ایک اگر آپ کا ایک تجزیہ ہم لیں اس پہ تو آپ کیا دیکھتے ہیں صورتحال کہ کوئی اس پہ ہو سکتی ہے کوئی بات چیت بن جائے گی کہیں سے فون آ جائے گا؟ نہیں آئے گا, اور اگر آئے گا تو اور یہ مارچ کال آف ہو جائے تو پھر عمران خان پالیٹکس میں ہی مائٹ از ویل گیو اٹ اپ. اچھا تو وہ نہیں ہوگا, وہ بعد میں اگر یہ کچھ یہ نہیں ہوگا. اب دوسری بات ہے کہ اگر فوج کا بڑا انٹرونشن آ جائے, یہ ایک ہی چیز ہے. صحیح. اور اگر فوج کہے کہ ہمارے پاس جی انفارمیشن ہے کہ طالبان آ رہے ہیں آپ کے بیچ میں, یہ ہے وہ ہے, مت کریں. جیسا آج ہوا ہے پنجاب کے جو وزیر قانون ہے انہوں نے پریس کانفرنس ایڈریس کی ہے اور انہوں نے یہ خدشہ ظاہر کیا ہے. وہ تو اگر وہ فوج بھی کرنے لگ جائے, یہ خرچات ہر روز ہے پاکستان میں, اور یہ فوج کو تنخواہ اور پیسے اس لیے مل رہے ہیں اور پولیس کو بھی, اور ہماری اس لیے ان کے پاس حمایت ہے کہ ہم سمجھتے ہیں اور ہم انشاءاللہ سمجھتے نہیں ہیں, ہم یقین ہے کہ یہ ہمیں ان چیزوں سے بچا سکتے ہیں جتنا ہو سکتا ہے. تو یہ باتیں کے علاوہ تو جسٹ مینس کہ فوج بھی پالیٹکس میں آ گئی ہے. اس باتیں کے علاوہ میرے خیال میں یہ ڈیمونسٹریشن ول ناٹ اسٹاپ. اچھا یہ کنٹینیو ہوگی. ہاں, اب صرف بات یہ ہے گئی ہے کہ 1 دن رہیں گے, 2 دن رہیں گے, 3 دن رہیں گے. سسٹینیبلٹی کی بات ہے. سسٹینیبلٹی اور کس طریقے سے ان کا ڈیمونسٹریشن چلے گا. اگر وائلنس ہو جائے تو پھر میرے خیال میں کچھ نہ کچھ ہوگا. اچھا وائلنس کی جب ہم بات کرتے ہیں یا امکانی صورتحال کو اگر ہم تھوڑا جائزہ لیں, امکانی صورتحال کیا ہو سکتی ہے کہ مطلب اتنے کنٹینرز لگے ہیں, کوئی بارود سے بھری گاڑی تو نہیں جا سکتی, خودکش جیکٹ پہنی ہوئی ہے, فلیگ آپریشن ہو سکتا ہے. میں نے خود ایک گورنمنٹ کا آدمی, آپ سمجھ گئے نا, ٹو کریٹ ایکسکیوز پری ٹیکسٹ کہ انٹرونشن کے لیے, وہ بھی ہو سکتا ہے. پتہ نہیں اگر اس حد تک یہ جانا چاہتے ہیں. میرے حد تک گدی بچانے کے لیے یہ لوگ کچھ بھی کریں گے. اچھا گدی بچانے کے لیے کسی حد تک بھی جا سکتا ہے. صحیح جگرانی صاحب, जेका सूरत हाणे असां ॾिसी रहिया आहियूं, जीअं त मां अॻु में बि चयो त कुझु कलाक रहिजी विया आहिनि 14 अगस्त में. सुबुह जो परेड थींदी या तकरीब थींदी जेका 14 अगस्त जे हवाले सां झंडो फड़काइण वारी, उन खां बाद में ॾींहं जो आगाज़ थी वेंदो. मतिलबु इहो हिकिड़ी अजीब हिकिड़ी कैफ़ियत न आहे त सुबुह जो तव्हां हिकिड़ी सेरेमनी कयो था 14 अगस्त जे हवाले सां, ऐं जीअं ई उन सेरेमनी मां तव्हां फारिग थींदव तव्हां वञी पंहिंजा मोर्चा संभालींदव त वाह हे अचे पियो मार्च, हिनखे कीअं रोकजे, छा कजे, कीअं कजे. मतिलबु ॾाढी हिकिड़ी कीअं तव्हां ॾिसो था इहा सूरत गवर्नमेंट ऐं फ़ौज जे हवाले सां? बिल्कुलु इहा अजीब सूरत हाल आहे, ख़ासि करे 14 अगस्त जे हवाले सां. होॾां इहा तक़रीब जश्न आज़ादी जी हले थो ऐं होॾां प्रोटेस्ट शुरू थींदी. तो उहो त हाणे लाज़मी थियणो आहे, जेकॾहिं हाणे उहो इहो मुमकिन न आहे. जीअं हिलाली साहिबु चयो, असां बि सम्झूं था अगरि राति पेट में या कहिड़े बि तरीक़े सां इमरान ख़ान अगरि पंहिंजो वापसि वठे थो त पोइ उन सियासी तौरु ईअं सम्झो माइनस थी वेंदो, ऐं उन जो जेको इमेज आहे कहिड़े बि नमूने सां उहो न. तंहिं करे बहितर इहो आहे, असां जेको सम्झूं था हींअर गवर्नमेंट खे इहो करणु खपे जो कंटेनर वग़ैरह हटाए ऐं हिननि खे अचणु ॾिनो वञे. छाकाणि इन खे जेको बचिजे तसादम खां, जंहिंजो पाण सवेरे मिसाल ॾिनोसीं त 16 माण्हू जेके लाहौर में मारिजी विया आहिनि, उन मां हू कंहिं बि सूरत में जान न छॾाए सघंदा. मथां हे सम्झनि त असां को हे तहक़ीक़ाती कमेटियूं वग़ैरह हिकु अधु मिनिस्टर खे क़ुर्बानी जो ॿकरो कयोसीं ऐं सॼो इल्ज़ाम उनजे मथां मड़ियोसीं, लेकिन उनजी जान नथी छुटे ऐं छुटंदी बि कोन. तंहिं करे वरी अगरि अहिड़े क़िस्म जो को वाक़ियो थी वियो लाहौर जे अंदरि या अॻिते रस्ते में या इस्लामाबाद में, उन खे बचण लाइ मुंहिंजे ख़्याल में इहो रस्तो आहे त हीअ कंटेनर वग़ैरह जो सिस्टम बंदि कनि, जीअं असांजे दौर में थियो. इहो साॻियो ई मौलाना ताहिरुल क़ादरी आयो इस्लामाबाद में, अची वेठो रहियो, तॾहिं असांजी गवर्नमेंट चयो तुमखे अचणु ॾियो, वेहणु ॾियो, बल्कि उनखे अञा बि का फैसिलिटेट करण लाइ पाणी बाणी ॿियो को हुनखे ज़रूरत जूं शयूं उहो बि ॾियो, पब्लिक त कोॾो हुनखे. लेकिन आख़िरकार मौलाना साहिबु ख़ुदि थकिजी पियो, हुन मैसेज कयो त भई मुंहिंजे फेस सेविंग लाइ अची मूं सां ॻाल्हायो त सही. जी हा बिल्कुलु. ऐं उनखां पोइ वञी हुन सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं. तंहिं करे हे जेको इहो तशद्दुद वारो रस्तो अख़्तियार कनि था, इहो हिकु त ग़ैर जमहूरी बि आहे. माना आम हिकिड़ो इहो तासुर मिले थो, छाकाणि जमहूरियत में जलसा जुलूस मुज़ाहिरा इहो हिकिड़ो हिसो आहे, उहो थींदा रहंदा आहिनि. हे त हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, पर जेके ट्रेड यूनियन हूंदा आहिनि, ॿियूं ऑर्गेनाइज़ेशनूं आहिनि, नंढियूं वॾियूं तनज़ीमूं आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हाइबो. इन में को पंहिंजो प्रेस्टेज जो मामिलो न बणाइणु खपे. तंहिं करे हे प्रेशर जेको जहिड़े नमूने सां डेवलप कनि था, उन जा नतीजा ख़राब निकिरंदा. और इधर से मैं अगर इनकी बात को रीइंफोर्स करूं, आप मुझे बताएं, ये कह रहे हैं कि खोलो आओ काम. ये जो गुल्लू भट्ट का जो केस है, ये तो लोग हंसते हैं, इसके हंसना नहीं चाहिए. ये एसपी एसएसपी इसके साथ चार्ज कर रहे हैं.
बल्कि डीआईजी का वो आया है, एक फुटेज आई है जिसमें डीआईजी साहब जो है वो अपने पुलिस वालों को कह रहे हैं कुछ करो भाई, आप आगे बढ़ो, क्या कर रहे हो, मतलब इतना ज़्यादा आप सोचें कि तो कौन सा गवर्नमेंट, कौन सी एडमिनिस्ट्रेशन ऐसे लोगों को इस्तेमाल कर सकती है, आप मुझे बताएं प्लीज। तो इन लोग कुछ भी कर सकते हैं, इसके माने कुछ भी कर सकते हैं। 8 लोगों को 10 लोगों को मार दिया, बच्चियों को, प्रेग्नेंट लेडीज को, देयर इज नो एक्सक्यूज। सही, अगर ये सब कर दिया एक दफे फिर नहीं हो सकता। सही। अच्छा, इस सारी सूरत हाल में अगर हम जाते हैं मिड टर्म इलेक्शंस की तरफ, जो इमरान खान साहब की कॉल है, देखें रेजिग्नेशन प्राइम मिनिस्टर का जो है, अगर उससे मामलात अगर हल हो सकते हैं, अगर एक मुल्क के अंदर बहरान वाली कैफियत ख़त्म हो सकती है, उससे कुछ रिफॉर्म्स आ सकते हैं, इनकी डिमांड्स जो है वो मानी जाए, तो इसमें क्या कोई हर्ज है कि प्राइम मिनिस्टर रिजाइन करें फॉर द बेटरमेंट ऑफ द कंट्री, एक रिजॉल्व करें? मेरे ख्याल में उसका फर्ज बनता है, रेजिग्नेशन जो है वो फर्ज बनता है उनका। मैं कहता हूँ कि अगर सिचुएशन इस पास पे आ जाता है कि मुल्क डिवाइड हो जाता है, सिविल वॉर का, इसीलिए कि वो एक फेयर एंड फ्री इलेक्शन चाहते हैं, तो इसको जाना चाहिए। लेकिन आप नहीं समझते ये एक बैड प्रेसिडेंट सेट हो जाएगा कि कल को जिस मतलब किसी की शक्ल अच्छी नहीं लगी, किसी का चेहरा पसंद नहीं आया, तो हर कोई ये तो शक्ल की बात नहीं है ना। अगर फिर आप इलेक्शंस को रिग करेंगे तो फिर ये हालत होगी, अगर फिर आप ज्यादती करेंगे लोगों के साथ फिर ये हालत होगी, और होनी भी चाहिए। मगर अगर आप नहीं करेंगे तो क्यों होगी? मैं देखिए, एडवेंचरर्स को अच्छे लोग मर रहे हैं ना, सेंसिबल पीपल, गुड पीपल मर रहे हैं। गुड पीपल हर वक्त एक दीवाने के पीछे निकल आएंगे? नो। सही। तो क्यों आप समझते हैं कि ये हो? अच्छा, आपसे सवाल है दोनों से, जैसे हमारे प्रोग्राम का टाइम थोड़ा सा करीब आता जा रहा है, इख्तिताम की तरफ जा रहे हैं हम लोग, एक सवाल दोनों से आप अपनी बताइएगा कि सुप्रीम कोर्ट का जो जुडिशल कमीशन है 3 रुकनी, उसको 3 महीने का टाइम दिया गया है कि आप अपने 3 महीने में अपने जो भी फाइंडिंग्स हैं उसको बताएं। फ़र्ज़ करें कि उन फाइंडिंग्स के अंदर जो है वो ये बात आती है कि जी इतनी रैगिंग नहीं हुई, कहीं पे बैलेट पेपर्स का प्रॉब्लम आ गया था, डबलिंग हो गई, कहीं छपाई का आ गया, और वो कमीशन जो है कहता है कि नहीं जी इतना प्रॉब्लम नहीं था जितना शोर मचाया गया, और यहाँ से इनकलाब और लॉन्ग मार्च, तो फिर स्टेटस क्या होगा इन पार्टीज़ का? नहीं देखें, ये तो अगर उनका एक डिमांड था, रिगिंग तो हुई है, हम भी कहते हैं, लेकिन ये एक हकीकत है कि रिगिंग इस मुल्क के अंदर सबसे ज़्यादा जो रिगिंग हुई है हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी से हुई है। हिलाली साहब भी इस बात को जानते हैं। 97 में जैसे तरीके से हुए 17 मेंबरों के साथ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहबा को असेंबली में जाकर बैठाया, और उसमें असगर खान केस में ये सारी बातें आया हो गई, जिसमें हमारे मुल्क के बड़े बड़े इदारों के सरबराह आए सुप्रीम कोर्ट के अंदर, और उन्होंने इसके बाद की कबूल की है कोर्ट इतने बड़े फोरम के अंदर कि बिल्कुल ये हुई है, और इस तरीके से पैसे बटोरे गए हैं। तो बिल्कुल ये, लेकिन उस वक्त भी मोहतरमा ने इस बात को जानते हुए भी ऐसा रास्ता अख्तियार नहीं किया कि कोई ऐसा उस अमल के जरिए या ऐसे एजुटेशन के जरिए, ऐसे तहरीक के जरिए ये जमहूरी सिस्टम डीरेल हो, लेकिन वो अपोजिशन में बैठ के आगे आकर ये सारे जो हकायक हैं वो कौम के सामने भी आ गए हैं। तो इसी हवाले से रिगिंग की जो बात है, ये तो हम इसको कबूल समझते हैं कि ऐसा कोई रिफॉर्म्स आने चाहिए। इस वजह से ये अभी जो इस कमेटी बनी हुई है उसमें आके तहरीक इंसाफ भी वहाँ बैठे हुए हैं, आगे चलकर ये बिल्कुल सही है कि ऐसा ऐसे आना चाहिए, इलेक्शन फ्री एंड फेयर होना चाहिए, ये इस मुल्क का बिल्कुल हल है। अगर फ्री एंड फेयर बायोमेट्रिक सिस्टम आना चाहिए, बिल्कुल बायोमेट्रिक होना चाहिए, या वो जो होता है उस हवाले से होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए, तब जाके शफाफियत आएगी या अच्छे नतायज आएंगे, और सही नुमाइंदे जो हैं वो उस एक बड़े ऐवान में पहुंच सकते हैं। योर टेक फाइनल बिफोर वाइंडिंग अप। मेरे ख्याल में इस मुल्क के खून में इतनी बेईमानी और ये है, इतना फ्रॉड है कि ये किसी तरीके से अगर फ्रॉड का मौका मिला ये फ्रॉड करेंगे, और मेरे ख्याल में आपको कोई कंप्लीटली फिडल प्रूफ इलेक्शन नहीं मिल सकता, इसलिए कि पोलिंग ऑफिसर्स भी इन्वॉल्व हैं, डीआरओज और इनके वाले सब पुलिस पोलिंग। देखिए पूरी सेटअप जो है आप अपॉइंट करते हैं। देखिए रानी साहब, आप मुझे बताएं, आप होते हैं एडमिनिस्ट्रेशन के चेयरमैन, आपको पता है इलेक्शन होने वाले, पूरी सेटअप आप अपॉइंट करते हैं, लोगों को आप डबल प्रमोशन दे के ऊपर लाते हैं, अच्छे पोस्टिंग्स देते हैं, उनको बहनों और बेटियों को रिक्रूट करते हैं, और आप उनको कहते हैं यार ये थोड़ा सा वक्त आ रहा है, ये मेहरबानी से थोड़ा सा, तो वो करेगा, वो आप जो भी रखें वो करेगा। बहुत शुक्रिया ज़फ़र हिलाली साहब, आपने हमारे प्रोग्राम में खुसूसी ट्रांसमिशन में आपने शिरकत की।
गुलमोहन जखरेन साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, जीअं त अॼु सॼो ॾींहुं असांजी ख़ुसूसी ट्रांसमिशन तव्हां ॾिठी, हिन में मुख़्तलिफ़ जेके पार्टियूं आहिनि उन्हनि जा अॻवान आया, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, सभिनि जा व्यू पॉइंट्स ॿुधा, तजिया ॿुधा। हाणे सुभाणे 14 अगस्त आहे, ॾिसणो इहो आहे त इनकलाब ऐं लॉन्ग मार्च किथे जेको आहे कहिड़े स्टेटस ते वञी बीहे थो। ऐं नाज़रीन, हींअर असांजो हिकिड़ो बुलेटिन जो वक़्तु थी वियो आहे। ट्रांसमिशन असां कोशिशि कंदासीं बुलेटिन खां पोइ बि असां जारी रखूं। तेसिताईं शहज़ाद शाह जिलानी खे सिचुएशन सेंटर मां इजाज़त ॾींदा।